بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وأصحاب اليمين ما أصحاب اليمين في سدر مخضود وطلح منضود وظل ممدود وماء مسكوب وفاكهة كثيرة لا مقطوعة ولا ممنوعة وفرش مرفوعة. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. الله تبارك وتعالى इन आयतुनि जे अंदर सॼे पासे वारा यानी जन्नत में वेंदड़ ऐं जन्नत में रहंदड़ उन जे नेमतुनि जो ज़िक्र फरमायो। जी इंसान इन दुनिया में बागनि जो शौक़ीन आहे, खजनि जा बाग हुजनि, अंबनि जा हुजनि, बेरियूं हुजनि, केला हुजनि, घाटा वॾा बाग हुजनि, पर दुनिया जा बाग आरज़ी, मालिक आरज़ी, कॾहिं बाग हलिया वञनि था, कॾहिं पाण बाग जो मालिक हली थो वञे, उहे बाग हिते पिया आहिनि, ॿियनि जे हवाले आहे। जन्नती जॾहिं जन्नत में दाख़िल थींदा त उहे हमेशह उन जन्नत में रहंदा, जेके नेमतूं जन्नत जूं हूंदियूं उहे बि उन्हनि जे लाइ हमेशह हूंदियूं। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे हिन दुनिया में पंहिंजा हुक्म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चाहे मुसलमान मर्द ऐं औरत अल्लाह जा हुक्म रसूल जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारी, मरण खां बाद में अल्लाह पाक हुन जे लाइ इनाम रखणु फरमाया आहे। ॼण त ईअं ई चयो वियो, इन दुनिया में इंसान मोमिन मुसलमान मर्द औरत अल्लाह जे हुक्मनि ते अमल करे, मरण खां बाद में क़यामत जे ॾींहुं जीअं इहो मोमिन मर्द मोमिनियाणी औरत चवंदा, तीअं अल्लाह पाक उन्हनि जूं फरमाइशूं पूरियूं करणु फरमाए। शर्त आहे हिन ज़िंदगीअ में ईमान ऐं अमल सालिह वारी ज़िंदगी जेको बि गुज़ारे। फरमायो अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन, ऐं साहिब सॼे हथ जा घणो भला आहे। उहे हूंदा फी सिदरिन मखदूद, बेरनि जे हेठां, व तलहिम मंज़ूर, ऐं वड़नि मेवनि भरियल, व ज़िल्लिम ममदूद, ऐं ड्रिगनि छांवनि वारा वण हूंदा, व माइन मस्कूब, ऐं पाणी वहंदड़। दुनिया जो पाणी कॾहिं सफ़ा शर, कॾहिं सफ़ा सुक, कॾहिं विचतरो, कॾहिं पूरो न पवे, पर जन्नत में जेके पाणी हूंदा बागनि जा पीअण जा, अल्लाह साईं फरमाए थो त उहे हमेशह वहंदड़ हूंदा। वफ़ाकिहतिन कसीरा, ऐं मेवा घणा जे न खुटंदा, ला मक़तूअतिन वला ममनूअ, न खुटंदा ऐं न मनव आहे खाईंदड़ खे। हे न खाओ, हे खाओ, हे खपी विया। दुनिया जे अंदरि अंब आहिनि, अंब खपी वेंदा, वरी ॿियो फ्रूट लहंदो, उहो फ्रूट खपी वेंदो, वरी ॿिया लहंदा, हिक ॿिए जे पोयां। पर जन्नत में हमेशह जो हमेशह जे लाइ सभई फल फ्रूट अनाज वग़ैरह हाज़िर हूंदा। जन्नत में रहंदड़ मर्द औरत सिर्फ़ु चाहींदा त इहे शइ खाऊं, उहा शइ उन्हनि जे आॾो फौरन नसीब। उहा फुरुश मरफ़ूअ, विछाणा मथां जेके बिस्तरा हूंदा, पलंग हूंदा, उहे बि ऊचा आलीशान बुलंद हूंदा।
इंसान जी ज़िंदगीअ जा मरहेला मुख़्तलिफ़ आहिनि। पहिरियों ॿाराइप आहे, वरी जवानी आहे, शादीअ जूं ख़ुशियूं आहिनि, बाग़ बाग़ीचा, पोइ वरी इंसान ओड़ो थियो। ॿुढ़ाइप वारी ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला चङी घणो फरमाए। छो त अमलनि जो दारो मदार पछाड़ीअ ते आहे। हदीस पाक में अचे थो, खोड़ अहिड़ा बाना जेके अमल करे करे हथ या गिराट वञी जन्नत जे वेझो थींदा आहिनि। आख़िर में उन्हनि खां अहिड़ो अमल थी वेंदो आहे जो सभु अमल उन जा चट थी वेंदा आहिनि, उहो वञी जहन्नम में पहुचंदो। के वरी अहिड़ा बाना गुनाह करे करे हथ या गिराट जहन्नम जे वञी वेझो थींदा। आख़िर में उन्हनि खां अहिड़ो चङो कमु थी वेंदो जो समूरा गुनाह ऐं उन्हनि जी जेकी लीक अची वेंदी, जन्नत जा हक़दार बणिजी वेंदा। इन जे करे इंसान मुस्लमान खे हमेशह ख़ौफ़ बि हुजे, रब में उमेद बि हुजे, कत बि कम्ब बि अॻियां तोरींदड़ सिखाओ। इन न आहे त असां निमाज़ूं पढ़ियूंसीं बसि जन्नती थी वियासीं, पोइ नेकीअ जो कमु कयोसीं, बसि पाण जहिड़ो कंहिंखे सम्झूं ई कोन त मां ई नेक आहियां, मां ई जन्नती आहियां, ॿिया सभु जहन्नमी आहिनि। अल्लाह पाक मना फरमाई, फला तुज़क्कू अनफुसकुम, तव्हां पंहिंजो पाण खे कॾहिं बि पाक न थियो। छो त काई ख़बर न आहे मौत जे वक़्त में असांजो मरहेलो कहिड़ो थिए। इन जे करे हमेशह दुआ घुरणी आहे, रब तवफ़नी मुस्लिम वल्हिक़नी बिस्सालिहीन। रब मुंहिंजा जॾहिं तूं मूंखे वफ़ात ॾे त फर्मा बरदारीअ जी हालत में वफ़ात ॾिजांइ, मुस्लमानीअ जी हालत में वफ़ात ॾिजांइ, ऐं मिलाए ॾिजांइ मूंखे सालिहनि जी जमात सां। बहरहाल इंसान जी जवानीअ वारी ज़िंदगी उहा अजीब ग़रीब आहे। उन में शादीअ जूं ख़ुशियूं थींदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन समूरनि नेमतुनि सां गॾोगॾु हे मुस्लमानो, तव्हांजे लाइ जन्नत में हूरूं मां तयारु कयूं आहिनि। इन्ना अंशअनाहुन इंशाअ, असां ख़लक़ियो आहे हूरुनि खे मथे सिफ़त अजीब। वजअलनाहुन अबकारा, कयो तूं उन्हनि खे कुआरियूं, उर्बन अतराबा, उब रखंदड़ मुड़ुसनि सां, यानी उहे पंहिंजे शोहरनि सां मोहबत कंदड़ हूंदियूं, हिक जहिड़ियूं हूंदियूं। जेका उमिरि मर्द जी हूंदी, हूर जी बि जन्नत जे अंदरि उहा ई उमिरि हूंदी। जंहिंजी हम उमिरि हूंदी आहे, तक़रीबन उनमें मोहबत जो मादो वधीक हूंदो आहे। बाक़ी दुनिया में कॾहिं घोट जी उमिरि वधीक हूंदी आहे, कॾहिं कुंवार जी उमिरि वधीक हूंदी आहे। ज़रूरी कोन्हे त ॿिन्ही जी उमिरि हिक जेतिरी हुजे, पर जन्नत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, तव्हांखे जेके हूरा ॾींदो मोमिनो, उहे तव्हांजो हम उमिरि हूंदियूं, तव्हां सां मोहबत कंदड़ हूंदियूं। पर शर्त इहो आहे त तव्हां दुनिया में मुंहिंजी फर्मा बरदारी करे अचो, रसूल जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे ईंदव, उहे समूरियूं नेमतूं तव्हांजे लाइ आहे। लिअस्हाबिल यमीन, उहे नेमतूं आहिनि साहिब सॼे हथ जे लाइ, यानी जन्नत वारा जंहिंखे सॼे हथ में आमाल नामो ॾिनो वेंदो। हिकिड़ी पोड़ी औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आई त साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, अल्लाह साईं मूंखे जन्नत अता करणु फरमाए। पाण फरमायाऊं त पोड़ियूं त जन्नत में न वेंदियूं। उहा वीचारी रोअण लॻी, दुख हुनखे थियो। त हाणे नबियनि जो सरदार चवे त पोड़ियूं जन्नत में न वेंदियूं। पोइ जॾहिं हलण लॻी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे फरमायो त इनखे चओ तूं पोड़प वारी हालत में जन्नत में न हूंदी आहे, अल्लाह साईं तोखे जवान कंदो। जवानीअ में तूं जन्नत में हूंदी, पोड़प वारी हालत में न हूंदी। इन मां इन जे तरफ़ बि इशारो आहे त जेकॾहिं कोई माण्हू
कंहिं सां मज़ाक करे भोग करे उहो हद अंदर हुजे जो भोग बि सही हक़ीक़त में हुजे, कूड़ न हुजे, ठगीअ वारो भोग न हुजे। जन्नत आला मक़ाम आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे पूरी ज़िंदगी रब साईं पंहिंजा हुकुम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े से ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।